अस्सलाम वालेकुम नाज़रीन। तहलके जोही में असिस्टेंट मुख्तियारकार जोही ज़ुल्फ़िकार अली पंवर की अगवानी में कश्मीर सां क़ौमी यकजहती तौर शानदार नमूने रैली कढी वई। रैलीअ में रेवेन्यू स्टाफ, उस्तादनि, शागिर्दनि ऐं मुअज़्ज़ज़ शहरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं चौराहनि खां थींदी जोही मुख्तियारकार ऑफिस पहुती। रैलीअ खे ख़िताब कंदे असिस्टेंट मुख्तियारकार जोही ज़ुल्फ़िकार अली पंवर चयो त कश्मीर पाकिस्तान जो अटूट अंग आहे। भारत कश्मीर ते ज़ुल्म करे रहियो आहे। असीं कश्मीरियुनि जी इख़लाक़ी, सियासी, सफ़ारती मदद जारी रखंदासीं। हिन वधीक चयो त भारतीय फ़ौज जे हथां कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म ख़तमु करण लाइ गॾियल क़ौमूं किरदार अदा कनि ऐं पाकिस्तान ऐं पाक आर्मीअ खे अपील था कयूं त भारत जे LOC ख़िलाफ़ भनकड़ी कंदड़ साज़िशुनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वञे। प्रोफेसर मुमताज़ कमरानी चयो त पूरी दुनिया में मुसलमान ख़िलाफ़ मुहाज़ खुलियल आहिनि। अक़वाम मुत्तहिदा ख़ामोश छो आहे? उन जो बुनियादी सबबु इहो आहे त मुसलमान हिकु प्लेटफॉर्म ते गॾु न आहिनि। जेसीं ताईं असीं मुत्तहिद न थींदासीं तेसि ताईं कश्मीर जी आज़ादी, फ़लस्तीन जी आज़ादी, बोस्निया जे मुसलमाननि जा मसइला हल न थींदा। कश्मीर ज़मीन ते जन्नत मिसल आहे। मुआशी तौर जेका विरासत कई वई उन में मुनाफ़िक़त कई वई हुई। कश्मीर में अक्सरियत मुसलमाननि जी आहे जेके पाकिस्तान सां गॾु रहणु चाहिनि था। अक़वाम मुत्तहिदा जे मंज़ूर कयल चार्टर ते अमल कयो वञे ऐं कश्मीर खे हक़ ख़ुद इरादियत जो मौक़ो ॾिनो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदाउल हुसैन पंवर, निदाय सिंह, दादू, जोही।